जी नाज़रीन, इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आऊं ग़ुलाम हुसैन ख़ासि केली अवां ताईं हैदराबाद मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं त सिंध जर्नलिस्ट कन्वेंशन जेको आहे सो हैदराबाद प्रेस क्लब में मुनक़िद कयो पियो वञे। सिंध एक्शन कमेटी तरफ़ां जेको आहे सो पाकिस्तान फीडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफ़ां हिते तक़रीब जेको आहे सो शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ न थियण ते जेको आहे सो मुनक़िद कई वई आहे। उनजी मेज़बानी जेका आहे हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफ़ां कई वई आहे, जंहिंमें सॼे पाकिस्तान मां जेको आहे सो सहाफ़ी हिते मौजूदु आहिनि, जॾहिं त सिंध जे जेको आहे सो समूरनि इलाइक़नि मां सहाफ़ी हैदराबाद प्रेस क्लब में जेको आहे सो पहुची चुका आहिनि ऐं शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल जेके आहिनि सो उहे गिरफ़्तार न थियण ते एहतिजाज जेको आहे सो रिकॉर्ड कयो पियो वञे। एहतिजाज जेको आहे सो सिंध जे गादी वारे शहर कराची में कयो वियो, उनखां पोइ हैदराबाद में, उन खां पोइ वरी जेको मरहलो शुरू थींदो उहो सखर में बि कयो वेंदो ऐं सहाफ़ी जेके आहिनि सो सरापा एहतिजाज आहिनि। जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ते पाकिस्तान फीडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सिंध एक्शन कमेटी जे जेको आहे सो तरफ़ां हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी मेज़बानी जे तहत हैदराबाद में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध एक्शन कमेटी जो जेको मज़हर अब्बास साहब ऐं पाकिस्तान फीडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल अरशद अंसारी ऐं ॿियनि अॻुवाननि ख़िताब कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। तक़रीब खे हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मलाज, सेक्रेटरी जनरल जयप्रकाश मुरानी, ख़ज़ानची जानी ख़ासकेली, पाकिस्तान फीडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी अॻुवाननि लाला रहमान समूह, ख़ालिद खोखर, जॾहिं त ॿियनि अॻुवाननि ख़िताब कंदे मुतालबो कयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ ते एहतिजाजी तहरीक जो सिलसिलो जारी रहंदो। साथी रिपोर्टर मुख़्तियार वकील सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासकेली, इबरत न्यूज़, हैदराबाद।